नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। तव्हांखे बिरिया सिटी मां ख़बर ॾींदासीं। बिरिया सिटी ग्रेड हेल्थ अलायंस ज़िले नुशरो फिरोज पारां रूरल हेल्थ सेंटर मेरापुर जे लेडी डॉक्टर फातिमा मेमून केशर पसंद अनासरनि पारां ड्यूटी दौरान बदअख़लाक़ी करण ऐं कूड़ा केस करे अजायूं इंक्वायरियूं करे परेशान करण के खिलाफ़ अस्पताल में 2 कलाकनि जी टोकियन हड़ताल करे अस्पताल जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। हुन मौके ते डॉक्टर खादम हुसैन मंगरियो, हाजी अशरफ कुरैशी ऐं ॿियनि चयो त असां मेरापुर अस्पताल जे लेडी डॉक्टर फातिमा मेमून के ड्यूटी दौरान शरपसर अनासरनि पारां कूड़ा केस दाख़िल करे परेशान करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। जेकॾहिं ड्यूटी कंदड़ डॉक्टर्स खे ईअं परेशान कयो वेंदो त को बि मुलाज़िम महफ़ूज़ न रहंदो। अॻवाननि चयो त असांजी डॉक्टरियाणी ईमानदारी सां पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रही हुई त कुझु शरपसंद माण्हुनि पारां केस हरासमेंट करे धमकियूं ॾेई नाइंसाफ़ी कई आहे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। अॻवाननि मुतालबो कयो त लेडी डॉक्टर फातिमा मेमून मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म करे खेसि इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।